नाज़रीन ते अहम ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदासूं त सद्दाम लाशारी वारे मामले ते एक अहम अखबराई है, जंहिंजे हवाले से अवां खे आगाह कंदासूं त सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे ऐं 30 ॾींहनि जे अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मक़तूल नौजवान सद्दाम लाशारी के वारसनि के मुतालबे ते मामले की अदालती जांच कराइण जो हुक्म ॾिनो हो। जी नाज़रीन, अहम ख़बर है, अपडेट कंदासीं अवांखे। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे ऐं 30 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मक़तूल नौजवान सद्दाम लाशारी के वारसनि के मुतालबे ते मामले की अदालती जांच कराइण जो हुक्म ॾिनो हो। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदासीं। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे ऐं 30 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मक़तूल नौजवान सद्दाम लाशारी के वारसनि के मुतालबे ते मामले की अदालती जांच कराइण जो हुक्म ॾिनो हो। नाज़रीन, अहम अखबराई है, अवां खे आगाह करे रहिया आहियूं। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे ऐं 30 ॾींहनि जे अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मक़तूल नौजवान सद्दाम लाशारी के वारसनि के मुतालबे ते मामले की अदालती जांच कराइण जो हुक्म ॾिनो हो। अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे ऐं 30 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मक़तूल नौजवान सद्दाम लाशारी के वारसनि के मुतालबे ते मामले की अदालती जांच कराइण जो हुक्म ॾिनो हो। अहम खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे। अहम ख़बर है, अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल के अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे ऐं 30 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। नाज़रीन, इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी ठुल जो रिपोर्टर यासिर कंडरानी हिकु भेरो ॿीहर असां सां लाइन ते मौजूद है। जी यासिर, आगाह कजो, अहम अखबराई थी है, इन हवाले से छा अपडेट आहिनि? पुलिस के मुबीना मुक़ाबले में ॼाणाए मारिजी वियल नौजवान सद्दाम लाशारी वारे मामले जो जेको आहे जुडिशियल इंक्वायरी जो जेको सीएम सिंध पारां नोटिस वरितो, उन जेको आहे जुडिशियल इंक्वायरी जेके अख़्तियारात आहिनि उहे जेको आहे सेशन जज जैकबाबाद हवाले कया विया आहिनि। वारसनि पारां बि ऐं शहरियुनि पारां बि इहो मुतालबो कयो वञे पियो त नौजवान जुडिशियल इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। केस अॼु जेको आहे लेटर जारी कियो आहे, जंहिंमें जेको आहे सेशन जज जैकबाबाद खे जेको आहे जुडिशियल इंक्वायरी जो इंचार्ज मुक़ररु कयो आहे। जी, वही मेहरबानी यासिर आगाह करण। नाज़रीन, यासिर कंडरानी असांखे आगाह करे रहियो हो ठुल खां। अहम ख़बर है, अहम मामलो है, जंहिंजे हवाले से अवांखे आगाह करे आहियूं। सिंध के घरू खाते सद्दाम लाशारी के कत्ल की अदालती जांच लाइ सेशन जज जैकबाबाद के ख़त लिखी छॾियो आहे। घरू खाते पारां लिखियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सद्दाम लाशारी वारे मामले जूं हक़ीक़तूं ॻोल्हे ज़िम्मेवारनि जो तइन कयो वञे, 30 ॾींहनि जे अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मक़तूल नौजवान सद्दाम लाशारी के वारसनि के मुतालबे ते मामले की अदालती जांच कराइण जो हुक्म ॾिनो हो।